अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां प्रिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान फौरी जंगबंदी ते इतफ़ाक़ करे वरितो। कतर ऐं तुर्किया जे टियागड़े में दोहा में थियल ॻाल्हियूं कामयाब। धुरियुनि में ईंदड़ कुझु ॾींहं दौरान वधीक मुलाक़ातनि ऐं जंगबंदी जो तसलसल बरक़रार ते बि इतफ़ाक़। पाकिस्तान जे आला सतही वफ़द जी क़यादत दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ कई। कतर जी परॾी वज़ारत जो चवणु आहे त जंगबंदी सभिनी मुल्कनि विच में सरहदी चिकताण ख़त्म थींदी ऐं खिते में पायदार अमन जे क़याम खे मज़बूत बुनियाद फ़राहम थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी पार्टी सरबराह नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि में जाती उमरा में थियल मुलाक़ात में मुल्क जी मजमूई सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म शहबाज चयो आहे त पाकिस्तान काफ़ी अरसे खां सरहद पार दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अफ़गान अख़्तियारनि खे दहशतगर्द नेटवर्क ख़िलाफ़ असराइता क़दम खणणा पवंदा। सरहदी इलाइक़नि में दहशतगर्दनि तंज़ीमनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान असांजी रेड लाइन आहे, कंहिंखे बि मेरी अख सां ॾिसण न ॾींदासीं। क़ौम जा पुट पंहिंजी जान जी परवाह करण खां सवाइ वतन जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। पाकिस्तान पहिरियों हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट लॉन्च करे छॾियो। पहिरीं खाते जे तर्जुमान चयो आहे त हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट चीन जे सैटेलाइट मर्कज़ तां ख़ला में मोकिलियो वियो आहे। हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट जी मदद सां माहौलियाती तब्दीली, कुदरती आफ़तनि, ज़रई ऐं शहरी आबादी बाबति बरवक़्त मालूमाती मदद मिलंदी। वरी वज़ीर इसहाक़ डार पारां चीन ऐं पाकिस्तान जे साइंसदाननि खे मुबारकबाद पेश। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF पाकिस्तान मथां क़ौमी मुफ़ाद जे ख़िलाफ़ को बि शर्त लागू नथो करे सघे। IMF प्रोग्राम तहत आंदल सुधारनि सां मईशत मुस्तहकम थी आहे। वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मोहम्मद औरंगज़ेब वधीक चयो आहे त IMF ऐं वर्ल्ड बैंक सां थियल ॻाल्हियूं मुस्बत ऐं तामीरी रहियूं। स्टाफ लेवल ॻाल्हियुनि में टैक्स सुधारनि ऐं मईशत जी बहितरी ते ॻाल्हि ॿोल थी। IMF खां 31 दिसंबर ताईं $1 करोड़ 20 लख जी किस्त मिलण जी उमीद आहे। सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ी सरकार खां कणक जो अघु मुक़ररु करण जो मुतालबो। ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर चयो आहे त IMF जे शर्तनि सबबि सूबाई हुकूमतूं कणक जी इमदादी क़ीमत मुक़ररु नथियूं करे सघनि। अघु मुक़ररु न थियण सबबि सिंध जा हारी मुश्किलातनि जो शिकार आहिनि। पिन बयान में ज़राअत वारे सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कणक जे घटि में घटि इमदादी क़ीमत $4,200 फ़ी मण मुक़ररु करे। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी बि कणक जी इमदादी क़ीमत मुक़ररु करण जो मुतालबो करे चुकी आहे। नओं देरो वेझो बिरादरी तकरार तां अधु रोड शख़्स गोलियूं हणी क़तल। पुट मरणी ॻोठ वाहिद बख़्श आगाणी में हथियारबंदनि अली हसन आगाणी खे क़तल करे छॾियो। फायरिंग जे आवाज़ ते पोयां ईंदड़ पुट मोहम्मद हसन बि गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी। मक़तूल जे पुट अफ़ज़ल आगाणी चयो आहे त वालिद खे बिरादरी जे जवाबदारनि हमिलो करे क़तल कयो आहे। जवाबदारनि जो असांजे सोटनि सां तकरार हलंदड़ आहे। तकरार में मुंहिंजा 3 सोट बि क़तल थी चुका आहिनि। खोड़ा वेझो गुम थियल 2 नींगरनि जा पाणी जे तलाउ मां लाश हथ। ॻोठ लाल बख़्श भट्टी वासी ॿारड़नि रहमान ऐं मुज़मिल भट्टी जा लाश मिलिया। वारसनि मौजूब ॿारड़ा गुज़िरियल ॾींहुं गुम थिया हुआ। ॻोल्हा बाद लाश मिलिया। सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ ॿिए मरहले जी एंट्री टेस्ट। मुख़्तलिफ़ ज़िलनि जा 11,000 उम्मीदवार शरीक। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी पारां टेस्ट मर्कज़ जो दौरो, इंतज़ामनि जो जाइज़ो। VC डॉक्टर फतेह मरी चयो आहे त ॿिनि मरहलनि जी टेस्ट में मजमूई तौर 22,000 खां वधीक उम्मीदवारनि हिसो वरितो। ख़ुशी आहे त सिंध जे नौजवाननि ऐं संदनि वालिदैन जो मादरे इल्मी ते मुकमल एतमाद आहे।